सिंध जे क़दीमी माॻ मोहिन जे दड़े ते हंगरी यूरोप जे 23 ॼणनि जो परॾेही वफ़द डॉक्टर लेविज़-लू जी अॻवाणीअ में क़दीम माॻ मोहिन जे दड़े जो दौरो कयो वियो, जॾहिं त हंगरी यूरोप जे परॾेही वफ़द स्टोपा डीके एरिया, ग्रेट बाथ ऐं म्यूज़ियम समेत ॿिया क़दीमी आसार घुमी ॾिठा। परॾेही सयाहनि जी वफ़द खे मोहिन जे दड़े ते मुक़रर गाइड जावेद शेख ऐं हंगरी यूरोप जो गाइड डॉक्टर लेविज़-लू मोहिन जे दड़े जी तारीख़ बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। परॾेही सयाहनि जो आयल हंगरी यूरोप जे वफ़द जे अॻवान डॉक्टर लेविज़-लू मीडिया खे ॿुधायो त असांजी ख़्वाहिश हुई त असां मोहिन जो दड़ो हिकु दफ़ो ज़रूरु पंहिंजी ज़िंदगी में ॾिसंदासीं। हिन चयो त असांजी इहा ख़्वाहिश सभिनी आयल वफ़द में शामिल दोस्तनि जी इहा ख़्वाहिश पूरी थी वई आहे। हिन चयो त मोहिन जो दड़ो ॾिसी करे तमामु असांखे मज़ो आयो। हिन चयो त सिंध जा माण्हू तमामु महिमान नवाज़ आहिनि, संदनि असां शुक्रियो अदा कयूं था। होॾां परॾेही सयाहनि जे वफ़द जी सिक्योरिटी तमामु सख़्तु कई वई हुई।